नाज़रीन, झंडोमारी वासियुनि पेट्रोलियम शयुनि जे क़ीमतनि में वाध खे रद्द करे छॾियो आहे। शहरियुनि जो चवणु आहे त ग़रीब माण्हू वेल में आहिनि। हुकूमत कुर्ब करे तेल जा अघ घटाए रिलीफ फराहम करे। पेश आहे झंडोमारी खां गुलज़ार अली लुंड जी हीअ रिपोर्ट। वफ़ाक़ हुकूमत पारां पेट्रोल जे अघ में हिक ई हफ़्ते अंदर 60 रुपया वाध करे आवाम खां जीअण जो हक़ बि खसे वरितो आहे। प्यालोण जी आवाम धरती टीवी सां पंहिंजा वीचार वठी पेट्रोल को थोरो घटि करणु महिरबानियूं ऐं कुर्ब थींदो ग़रीबनि जे लाइ। साईं वॾो वेल आहे, ग़रीब छा करे माण्हू जेको कमाए थो पेट्रोल में पुञाए छॾे सॼे ॾींहुं घोर करूं था ग़रीब माण्हू आहिनि। इहा महिरबानी पेट्रोल थोरो सस्तो कयो तव्हांजो थोरा थींदो महिरबानी कुर्ब थींदो। हुकूमत खे रिक्वेस्ट आहे त पेट्रोल सस्तो कयो वञे ऐं डालडा थियो या पंहिंजो अटो थियो सभिनी अघनि मां कुझु रियायत कबी त ग़रीब मिस्किन माण्हू पंहिंजो जान हलाए सघंदो, पंहिंजो ॿेड़ो हलाए सघंदो। सभु माण्हू परेशान आहिनि, माण्हू अटे जे लाइ परेशान आहिनि। पेट्रोल हूंदो त कंहिं डॉक्टर वटि मेडिसिन दवा वठण लाइ वेंदो, एमरजेंसी में हुते ई पियो हूंदो, बीमार थी फटकी मरी हूंदो। छो त पेट्रोल महांगो हूंदो, माण्हू भराए कोन सघंदो। घटि में ॿिनि सालनि में 8 ॾींहंनि में 60 रुपया चाढ़े छॾियो। किथां ग़रीब माण्हू जेको 200 रुपया 300 रुपया मज़दूर कमादो किथां पूरी कंदो। पेट्रोल या डीज़ल जे चढ़ण करे हर शइ चढ़ी वेंदी आहे। पेट्रोल डीज़ल असांजो ॿियो ग़रीब माण्हू तबाह थियो पिया त रहंदो खाईंदो जेका अटो उहो बि कोन करे सघंदो। हाणे असां दुकानदार आहियूं, छा करियूं? 500 खणो अचे कुझु रहम थिए 10-20 के मां रहम कंदा। असां त सामान वठी हितां वञूं था 10 शयुनि लाइ त हुते 3 शयूं थियनि था वापसि अचनि, दुकानदार उधर ॾियनि कोन था। असां हिते ग़रीबनि खे छा उधर ॾियूं? वॾो ज़ुल्म लॻो पियो आहे। पेट्रोल रोज़ महांगो, रोज़ शयूं महांगियूं। अॼु घी 8000 था अठो थींदो, सुभाणे 8500 रुपया, वरी 8500 वारो अञा ख़तम ई कोन थींदो त 9000 रुपया। दालूं घटि में घटि 150 रुपया किलो लॻियूं पियूं आहिनि। दालूं किराइण खपनि। माण्हू 300-500 तौरियात हिन खे एक्सपोर्ट करे सघे, एक्सपोर्ट न करे सघंदो त पोइ हालात ख़राब थींदा। गवर्नमेंट का अहिड़ी सिटी जे हर शहर नंढड़े में ॾे जंहिं उन ते पाण पंहिंजा ऑफिसर माण्हू बीहारे उनखे रिलीफ ॾिनो वञे। अहिड़ियूं सस्तियूं शयूं ग़रीबनि ताईं पुॼनि। का बि अहिड़ो रिलीफ मथां अचे थो ग़रीबनि ताईं मिले कोन। ग़रीब उहे ज़ुल्म में